नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ वो अवां सां शेयर कंदा आहियूं। ठट्टे खां पीपी नौजवान अॻवान आशिक हुसैन ज़रदारी ठट्टे भरिसां मशहूर आलिम दीन ऐं बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। दरगाह ते दुआ घुरण बैदि पीपी अॻवान आशिक हुसैन ज़रदारी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नाअहल वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि जो भार अवाम खे खणणो पइजी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते मुल्क जे माण्हुनि खे कॾहिं बि अकेलो न छॾियो वेंदो। पीपल पार्टी सां अवाम जी मोहबत ऐं उन ॻाल्हि जो सबूत आहे त पीपल पार्टी अवाम जी दिलियुनि ते राज कंदड़ पार्टी आहे। इहो चवण आहे पीपी जे नौजवान अॻवान आशिक हुसैन ज़रदारी जो। इहा अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कंदा आहियूं। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा आहियूं त पीपी जे नौजवान अॻवान आशिक हुसैन ज़रदारी ठट्टे भरिसां मशहूर आलिम दीन ऐं बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। दरगाह ते दुआ घुरण बैदि पीपी अॻवान आशिक हुसैन ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नाअहल वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि जो भार अवाम खे खणणो पइजी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते मुल्क जे माण्हुनि खे कॾहिं बि अकेलो न छॾियो वेंदो। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी ठट्टे जो रिपोर्टर रहमतुल्ला असां सां लाइन ते मौजूद आहे। जी रहमतुल्ला, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल पीपी अॻवान आशिक हुसैन ज़रदारी अॼु ठट्टे जे मुख़्तसर दौरे ते पहुतो, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़े में दौरो करे हिन खां पोइ हिते ठट्टे जी मशहूर दरगाह आलिम दीन मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी ते पहुतो है, जिते दुआ घुरी आलिम इस्लाम मुल्कनि जे लाइ। असांजे ज़रदारी आशिक हुसैन ज़रदारी वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे मुल्क दुश्मन पॉलिसियुनि जो समूरो बोझ अवाम जे कुलनि ते अची किरियो आहे, जंहिं सबबि अवाम 2 महीना मानी लाइ बि परेशान आहे। पीपल्स पार्टी अवाम सां हर मोड़ ते गॾु रहंदी पई अचे। हिन चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते अवाम खे अकेलो न छॾिबो। हिन इहो वधीक ॿुधायो त जेको वफ़ाक़ हुकूमत आहे अवाम खे जेको महांगाई ऐं जेका हिन बजट जेका जारी कई हुई मिनी बजट, उन जे करे केतिरा ई हुननि खे सूर ॾिसणा पिया आहिनि। सख़्तु अवाम परेशान आहे। अवाम जे हवाले सां ॿुधायो वञे त हिन जेका पाकिस्तान जी अवाम इमरान जी हुकूमत मां रहमतुल्ला छुट्टो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। आप इस बात से जरूर है कि आप इस बात से प्राप्त कर सकती हैं कि उसका रिस्पॉन्स